इस्लाम कोट के गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल में सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई, जिते स्कूल जे ॿारनि क़ौमी गीतनि ते रक़्स करण समेत मुख़्तलिफ़ ख़ाका ऐं टैबलोस पेश कया। शागिर्द सकाफ़ती वेस में मलबूस थी पहुता। स्कूल जे हेडमास्टर कुर्बान अली उनड़, अॻूणे DEO मुबारक कुंभार ऐं उस्तादनि सुनील लछाणी, सागर मुखी, खलील अहमद कुंभार ऐं ॿियनि पारां सकाफ़ती ॾींहुं भरपूर नमूने मल्हाइण जो वचन कंदे 3 डिसंबर ते रैली कढण जो ऐलान कयो आहे। उस्तादनि चयो आहे त सिंधी मीडिया जा शुक्रगुज़ार आहियूं, जेको हर साल सिंधियुनि खे हिक हंधि गॾु करण जो मौक़ो फ़राहम कनि था। असांजी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे, असीं ख़ुशनसीब क़ौम आहियूं। हुननि चयो त मेरिट जी बहाली ताईं तरक्की मुमकिन नाहे, तालीमी इदारनि में मेरिट जी लताड़ खे रोकियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो, त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची